ज़िंदगी में हर शइ जो ॿी शइ सां को न को वास्तो ज़रूरु हूंदो आहे। इहो हिकिड़ो न टुटंदड़ तसलसल आहे जंहिंखे असां सभिनी खे सम्झणु घुरिजे। इन करे चवंदा आहिनि त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उन्हनि जो रिज़ल्ट वॾो थींदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो घरु, उन घर खां नंढो उनजो दरवाज़ो, उन दरवाज़े खां नंढो उनजो तालो, ऐं उन ताले खां नंढी उनजी चाबी। उन चाबी ते पूरे घर जी सिक्योरिटी हूंदी आहे। अगरि उहा चाबी कंहिं ग़लति माण्हू जे हथ अची वञे त उहो घर में घिरी करे चोरी करे सघे थो। पर अगरि उहा ई चाबी कुझु सेफ हथनि में हूंदी त उन घर खे चोरी करण खां बचाए सघिजे थो। ईअं ई जीअं न नंढी चाबी जो रिलेशन पूरे घर जी सिक्योरिटी सां आहे, ईअं ई असांजी नंढियुनि नंढियुनि आदतुनि जो असांजे पूरे माहौल सां आहे। असां चाहियूं त पाण खे पॉज़िटिव सोच रखी करे ऐं वॾे में वॾा कम सुठे नमूने करे सघूं था, ऐं नेगेटिव सोच सां असां पूरो पंहिंजो कमु ख़राबु करे सघूं था। ईअं ई असांजा लफ़्ज़ जेके असां ॿियनि सां ॻाल्हायूं था, उहे अगरि सोचियल सम्झियल संभालियल हूंदा त असां सभिनी सां सुठे नमूने पेश अची सघूं था। ऐं अगरि असां ॻाल्हाइण जा ई कुधा हूंदासीं त असां माण्हुनि जी नज़रुनि में बि सुठा न रहंदासीं।